बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आई होप तव्हां सभई ठीक हूंदा, तव्हां सभई खैर आफ़ियत सां हूंदा। अगर अवां सोशल मीडिया सां थोरो बि टच में आयो त तव्हांखे इहा लाज़मी ख़बर हूंदी त जेके 5 खां वठी 15 ग्रेड ताईं जेतिरियूं बि जॉब्स अची रहियूं हुयूं, हाणे उन्हनि जा जेके पहिरीं शराइत हुआ, पहिरीं उन्हनि जूं जेके पॉलिसीज़ हुयूं, जेके उन्हनि जा रूल हुआ, उन्हनि में चेंजिंग कई वई आहे। त उहा चेंजिंग कहिड़ी कई वई आहे ऐं हाणे कहिड़ा रूल्स लागू कया विया आहिनि, उन मुतलिक़ ही निजड़ी वीडियो आहे। हिन में इनशाला असां तफ़सील सां क्लियर कंदासीं जेके बि तव्हांजा डाउट्स आहिनि, जेके बि हुननि रूल्स में चेंजिंग आंदियूं आहिनि, जेके न्यू रूल्स हुननि ठाहिया आहिनि, उन मुतलिक़ तफ़सील सां असां हिन निजड़ी वीडियो में तव्हां सां डिस्कस कंदासीं, तव्हां सां उहा इंफॉर्मेशन शेयर कंदासीं। त सभ खां अवल इहो स्टार्ट कंदसि त काफ़ी स्टूडेंट उहे आहिनि जिन्हनि खे इहो थो लॻे त जेका पहिरीं पॉलिसी हुई जंहिंमें इहो ॼाणायल हुयो त जेको पासिंग रेशो आहे उहो 40+ आहे, यानी जंहिं बि स्टूडेंट, जंहिं बि कैंडिडेट टेस्ट में 40+ मार्कूं खयूं उहो ॿार पास आहे ऐं उहो इंटरव्यू जे लाइ एलिजिबल आहे। लेकिन हाणे जेका पॉलिसी आई आहे उन में उहो शर्त ख़तमु कई वई आहे ऐं हाणे जेको पासिंग जो रेशो आहे उहो 50% कयो वियो आहे। हालांकि अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे को, छो जो जेको पासिंग रेशो पहिरीं 40+ हुयो उहो हाणे बि 40+ आहे। अगरि अव्हां जे ज़हन में इहा ॻाल्हि हुजे त पासिंग रेशो 50% कयो वियो आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। अच्छा, हाणे इहो 50% छा आहे उन मुतलिक़ हाणे पाण तफ़सील सां डिस्कस कयूं था। अच्छा ॾिसो, पहिरीं छा हुयो त जेका ग्रेजुएशन कैटेगरी वारनि जी IBS अखर वारनि टेस्ट कंडक्ट कई, उन टेस्ट में 100 नंबर जा MCQs हुआ, यानी कि उन टेस्ट में केतिरा MCQs हुआ? 100 MCQs हुआ ऐं हर हिकु MCQs ते हिकिड़ी मार्क हुई। यानी पोइ टेस्ट में कंहिं ॿार, कंहिं कैंडिडेट 70 MCQs सही कया त हुनखे 70 मार्कूं मिलियूं, कंहिं शागिर्द 50 MCQs सही कया त हुनखे 50 मार्कूं मिलियूं। लेकिन हाणे इहो कयो वियो आहे त 50% रखियो वियो आहे हाणे, यानी कि 2 MCQs सही करण ते तव्हांखे हिकिड़ी मार्क मिलंदी। अगरि तव्हां जूं 60 मार्कूं आहिनि त उन्हनि खे जेकॾहिं तव्हां डिवाइड कंदव 0.5 सां त तव्हां जूं 30 मार्कूं थींदियूं। मसलन जेकॾहिं कंहिं कैंडिडेट 40 मार्कूं खयूं आहिनि त उन जूं हाणे 20 मार्कूं आहिनि, इहो रेशो आंदो वियो आहे। अच्छा, उहो इन लाइ कयो वियो आहे जो हाणे 50 मार्कूं ॿियूं प्लस में ऐड कयूं आहिनि, जंहिंमें 20 मार्कूं अव्हां जी क्वालिफिकेशन ते डिपेंड कंदी आहे। यानी जेका तव्हां ग्रेजुएशन कई आहे उन जी जेका रिज़ल्ट आहे उन रिज़ल्ट जे बेस ते तव्हांखे 20 मार्कूं मिलंदियूं। अगरि तव्हांजी रिज़ल्ट 50% आहे, यानी जेकॾहिं तव्हांजो 4 CPN आहे, 4 मां तव्हां 2 CPN कयो आहे ग्रेजुएशन में, त तव्हांखे 10 मार्कूं मिलंदियूं। अगरि तव्हां 60 खां 70% जे विच में तव्हांजो CPN आहे त तव्हांखे 15 मार्कूं मिलंदियूं। जेकॾहिं तव्हांजो 70+ में CPN आहे त तव्हांखे 20 मार्कूं उहे बि मिलंदियूं। क्लियर थियो? त जेके 20 मार्कूं आहिनि, 50 मार्कूं त थी वियूं जेका रिटन में टेस्ट वरिती वई आहे उन जूं। हाणे 100 नंबर हुआ, हाणे उन्हनि 100 नंबरनि खे 0.5 में डिवाइड कंदव त तव्हांखे 50 मार्कनि जो परसेंटेज मिलंदो। हाणे तव्हां जूं जेतिरियूं बि मार्कूं आहिनि उन्हनि खे 0.5 में डिवाइड कयो, तव्हांजो इक्वल रेट अची वेंदो त तव्हां जूं टोटल मार्कूं 100 मां केतिरियूं आहिनि। अच्छा, ही 50 मां तव्हां जूं सपोज़ एतिरियूं मार्कूं थी वियूं। चलो बिलफर्ज़ आउं तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां थो त मुंहिंजे कंहिं बि हिकिड़े दोस्त जूं रिटन टेस्ट में 50 मार्कूं आहिनि। हाणे उन्हनि 50 मार्कनि, यानी हुन 50% मां 50 मार्कूं खयूं, यानी हाणे 50 मार्कनि खे जेकॾहिं आउं 0.5 सां डिवाइड कंदसि त उन मुंहिंजे दोस्त जूं 25 मार्कूं थींदियूं। यानी 50 मां मुंहिंजे दोस्त 25 मार्कूं खयूं। हाणे पोयां 50 मार्कूं ॿियूं आहिनि, उहे की उन मां 20 मार्कूं जेके आहिनि सो उन दोस्त जी ग्रेजुएशन ते डिपेंड कंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं मुंहिंजे दोस्त जी ग्रेजुएशन जो CPN आहे 50%, त मूं वारे दोस्त खे हाणे 10 मार्कूं ॿियूं बि मिलंदियूं। जेकॾहिं उन दोस्त जूं 60+ हुजनि हा त उनखे 15 मार्कूं मिलनि हा। जेकॾहिं उन जूं 70+ CPN हुजे हा
त हुन खे 20 मार्कूं मिलंदा। सपोज़ कयो हुन जी जेका ग्रेजुएशन में CPN आहे उहो आहे 50%, यानी 4 मां 2% आहे, त हुन जूं 10 मार्कूं ॿियूं थियूं, हाणे हुन जूं थी वियूं 35 मार्कूं। बाक़ी जेके 30 मार्कूं आहिनि उन मां 18 मार्कनि जो थींदो इंटरव्यू में 18 जेके आहिनि सो 30 मार्कनि जो इंटरव्यू थींदो, लेकिन उन मां 18 जेके मार्कूं हूंदियूं उहे जनरल नॉलेज जूं हूंदियूं, यानी उहो तव्हांखां ओरल जनरल नॉलेज जा सवाल पुछंदा। 18 सवालनि मां जेतिरा तव्हां सवाल सही जवाबु ॾींदा ओतिरियूं तव्हां जूं मार्कूं उहे एड थींदियूं। 18 मां तव्हां सपोज़ कयो 10 सवालनि जा जवाब सही ॾेई विया त 18 मां 10 मार्कूं तव्हांखे हुतां मिलंदियूं। बाक़ी जेके 12 मार्कूं रहियूं उन्हनि 12 मार्कनि मां 6 मार्कूं तव्हां जूं कम्युनिकेशन स्किल ते हूंदियूं, तव्हांजे ॻाल्हाइण ते, तव्हांजे लहजे ते, तव्हांजे एटीट्यूड ते, उन ते 6 मार्कूं डिपेंड कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां फुल ड्रेसिंग में ईंदा, तव्हांजो ॻाल्हाइण जो अंदाज़ सुठो हूंदो, तव्हां जवाबु क्लियर कट ॾींदा, मुझंदा कोन, हेज़िटेट कोन थींदा, त तव्हांखे 5 मार्कूं मिली सघनि थियूं, 6 नंबर बि मिली सघनि था। बाक़ी रहियूं 6 मार्कूं। हाणे 6 मार्कूं हूंदियूं उन फील्ड जे रिलेटेड क्वेश्चन्स थियूं। सपोज़ कयो एडवर्टाइज़मेंट अची वई त हाणे 40+ वारा जेके बि आहिनि उहे फलान जाइ ते अप्लाई कनि। जेॾी महिल तव्हां पंहिंजा डॉक्यूमेंट हुन फील्ड में जमा कंदव, जंहिं बि डिपार्टमेंट में तव्हां पंहिंजा डॉक्यूमेंट जमा कराईंदा उन डिपार्टमेंट सां रिलेटेड वरी तव्हां खां 6 सवाल ॿिया पुछा वेंदा। पोइ उन्हनि मां जेतिरा तव्हां सही जवाबु ॾींदा ओतिरियूं तव्हां जूं मार्कूं प्लस थींदियूं। पोइ तव्हां जूं सॼनि मार्कनि खे प्लस कंदा त तव्हां इंटरव्यू जूं जेके 30 मार्कूं हुयूं हुन मां तव्हां केतिरियूं खयूं आहिनि, तव्हांजी क्वालिफिकेशन जे हिसाब सां केतिरियूं मार्कूं थियनि थियूं, ऐं तव्हां रिटन टेस्ट में केतिरियूं मार्कूं खयूं आहिनि। इन्हनि सभिनी खे प्लस कंदा। पोइ सॼनि कैंडिडेट्स जूं उहे मार्कूं प्लस करे पोइ मेरिट लिस्ट ठाही वेंदी। उन मेरिट लिस्ट मुताबिक़ जेके कैंडिडेट अहल हूंदा उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। यादि रहे त ग्रेजुएशन कैटेगरी जे लाइ जेके वैकेंसीज़ जी तादाद आहे उहो 24,000 प्लस आहे। हाणे केतिरा कैंडिडेट उन्हनि में क्वालिफाइड थियनि था उहो टाइम ॿुधाईंदो, लेकिन ओवरऑल इहा ई ॻाल्हि आहे त जेको 40% ते पासिंग जो शर्त हो उहो अञा ताईं बरक़रार आहे। भले 50% जेको हिननि रखियो आहे उहे 50% मार्कनि जो रखियो आहे, ऐं उन खां अलावा 50% ॿियूं मार्कूं आहिनि जेके 30% तव्हांजे इंटरव्यू में हूंदियूं ऐं 20% तव्हांजी डिग्री डिपेंड कंदी आहे। त आई होप तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। जेकॾहिं अञा ताईं तव्हांखे क्लियर न थियो आहे त तव्हां असां सां कॉन्टेक्ट करे सघो था, असांजे व्हाट्सअप ते कॉन्टेक्ट करे सघो था, असांजे फेसबुक जे पेज ते कॉन्टेक्ट करे सघो था, या कमेंट करे बि पुछा करे सघो था। इनशाला असां ज़रूरु रहनुमाई कंदासीं। काफ़ी कुझु असां हिते डिस्क्राइब बि करे सघंदा आहियूं, लेकिन टाइम तमामु घटि आहे, तंहिं सबबु ही शॉर्ट ऐं मुख़्तसर वीडियो तव्हां सां असां शेयर कई। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो।